बरकतन ऐं रहमतन वारो भलारो महीनो रमज़ान शरीफ़ शुरू थींदे ई उबाड़ो में वापारिन फ्रूट सब्ज़ी गोश्त मुर्गी जा अघ ॿीणा करे छॾिया आहिनि, जंहिं करे अवाम हिकु त किरोना वायरस सबबि सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रही आहे, वेतर वापारियुनि पारां हथरादू महांगाई करे ग़रीब अवाम जी ज़िंदगी मुश्किल बणाए छॾी आहे। ज़िले इंतज़ामिया तोड़े मक़ामी इंतज़ामिया अवाम खे वापारियुनि दुकानदारनि फ्रूट सब्ज़ी गोश्त विकिरो कंदड़नि जे रहम व करम ते छॾे ॾिनो आहे। इंतज़ामिया पारां जारी कयल रेट लिस्टनि जी का बि अहमियत नाहे रही। वधीक अघु वठंदड़ वापारियुनि खां को बि पुछण लाइ तयारु नाहे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शहरी ॿुधाइनि था त इन में पहिरें ही ग़रीब अवाम जेकी आहे उहा महांगाई में पीसिजी रही आहे ऐं लॉकडाउन जे सबब जे करे बेरोज़गारी आहे ऐं वेतर वरी रमज़ान शरीफ़ जहिड़ो मुक़दस महीनो जॾहिं खां वठी शुरू थियो आहे त मुनाफ़ोखोर जेके बि आहिनि असांजे सिटी में उहे ॾाढा सरगर्म थी विया आहिनि। असां मुसलसल जदोजहद बि कई आहे, कोशिशि बि कई आहे, एहतिजाज बि रिकॉर्ड करायो आहे त उन्हनि ते फौरी तौर ते असिस्टेंट कमिश्नर साहब कंट्रोल करे। महंगाई आहे, एतिरी महंगाई अरूज ते आहे। हाणे तव्हां लीमे जी क़ीमत पुछो, 50 रुपये पाव मिलंदो हुयो, 150 रुपये किलो विकंदो हुयो, इन टाइम 400 रुपये किलो आहे। नंढे गोश्त जी क़ीमत खणो 1200 रुपये, 800 रुपये किलो वारो गोश्त 1500 रुपये लॻो पियो आहे। वॾे गोश्त जी क़ीमत खणो, मुर्गी जी क़ीमत खणो, तव्हां को बि क़ीमत खणो, हर शइ महांगाई ते अरूज में वरितल आहे। बाक़ाइदा जुर्मानो विझनि, जीअं आईंदा कंहिंखे ज़रूरत न थिए कंहिं ग़रीब खे फुरण जी। सब्जियुनि जा रेट ॾिसो, रेट लिस्ट में 70 रुपया हिकिड़ी सब्जी आहे त हुते 200 रुपये में मिले थी। जॾहिं रोज़ा आया आहिनि हर चीज़ महांगी थी वई आहे। हाणे हिते जेका मुनाफ़िक़ोरनि पारां हथरादू अघु वधाए असांखे ॿिनी हथनि सां लुटे रहिया आहिनि ऐं इंतज़ामिया खे घुरिजे त मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं इन्हनि खे जेको कैफ़े किरदार ते पहुचायो वञे ऐं ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन सईद मंगी सां गॾु अब्दुल गफ़ार मलिक, सिंध टीवी न्यूज़।